ओ बा अस्सलाम वालेकुम। सब टेस्ट लगा पिया खेल लग पिया तैयार सफ़ा फिर हम बाटनी शरीफ मूंखे कल्ह हिकिड़े दोस्त मोकिलियो कन्फेशन उन खां पोइ मूं हाणे ते हणियो पोइ उन खां पोइ उन माण्हू मूंखे हिकिड़े रिप्लाई में कमेंट कयो। कमेंट खां पोइ अचो त ॾिसूं था त हुन में छा चयो रस। हिन मूंखे ॾाढी बेइज़ती कई आहे। उन माण्हू जो नालो जेको आहे न उहो ओछाकली चांडियो आहे। चांडियो जेको आहे न उहो बाटनी डिपार्टमेंट में शायदि पढ़ंदो आहे। जंहिं लाइ लिखियो रस्ता जंहिं लाइ कन्फेशन लॻो आहे जंहिं लॻरायो आहे उहे ॿिन्ही ते लारत। मूं चयो आहे लारत लिखण त सिखी अच पहिरियां वरी चए थो अखियुनि सां गॾु जिस्म जा सभई सोरा खोले ॾिस सभु कुझु सही लिखियलु आहे। हाणे इहो हुनजो फज़ीलत आहे। हाणे तव्हां मूंखे ॻाल्हि ॿुधायो ॾिस पोड़ी हुन खां पोइ मूं वरी हुनखे रिप्लाई ॾिनो त अकुल जानदा माण्हू ॿियनि खां पुछी ॾिस। हुन खां पोइ हुन मूंखे रिप्लाई न ॾिनो। पोइ वरी मूं सोचियो त वरी बाटनी डिपार्टमेंट जे चङनि मुड़ुसनि खे इनवाइट कयां। वरी मूं इनवाइट कयो अज़हर आले पोटो खे वरी नासिर सोलंकी खे बि चयो पर हुननि मूंखे रिप्लाई न ॾिनो। पोइ वरी मूंखे ओछाकली चांडियो जेको चए थो त अचो त हुनखे ॾिसूं था हुन मूंखे छा चयो रिप्लाई में। हू चए थो त चवंदा आहिनि जट ऐं फट बदल चङो आहे उन करे तो जट सां केरु मथो वणे। हाणे ॾियो मूं अचूं था हुन खां पोइ जेको अज़हर हुसैन आले पुट मूंखे जेको रिप्लाई ॾिए थो चए थो त प्यारा छॾे ॾे हीअ अॻु में ठहियल आहे मथे लानत ग़लति लिखियो अथसि वरी कॉम्प्लीमेंट पियो ॾिए। उन खां पोइ मूं हुनखे रिप्लाई ॾिनो यार हीअ चांडियो त जान ई न पियो छॾे। मूं चयो त भला चङनि मुड़ुसनि खे घुरां हलो साईं मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त हीअ जेको ओछाकली चांडियो आहे जेको इहो बाटनी डिपार्टमेंट में पढ़ंदो आहे दरगाह में इहो अलाए केतिरनि ॾींहंनि खां चए थो त इहो अलाए केतिरनि ॾींहंनि खां पोइ मां लिखां तोखे जेकॾहिं सिंधी अचे हा त मूंखे पहिरियां ई चवी हा पठान ॻोठ जा सूक। हाणे इहो अलाए ॾिसो छा थो चए ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हेॾां अज़हर हुसैन आले पोटो चए थो निभाग सौ चकर चयो अथमि पर साईं तूं चांडियो आहीं दोज़ख में गॾु वञणु मथां उते बि मज़ा हुजनि ख़ैर पोइ बि हाणे सम्झी वए सम्झ वॾी काबिया बि आहे। इन खां पोइ अचो था ॾिसूं था छा थो चवे। मगज तो पाड़े अॼु तूं अचे अॼु तुंहिंजो मगज फाड़ी न कुझु बि ॾियणे अॼु।